बहराम खां मोहम्मद मिठल जी रिपोर्ट मुताबिक PS-15 मीरो ख़ान ते पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार निसार अहमद खोड़ो जी इलेक्शन मुहिम तेज़ीअ सां जारी। पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार निसार अहमद खोड़ो, मीर नादर मक्सी, खुर्शीद अहमद जुनेदो, डॉक्टर अयाज हुसैन तुनियो, कमरदीन गोपांग, महबूब अली अब्बास सां गॾिजे बहराम जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुतो, जिते संदसि शानदार आजिया कवे। ॻोठ ग़ुलाम अली मक्सी में रईस ज़ाहिद हुसैन मक्सी, ॻोठ शाह मोहम्मद खोड़ो में ममताज़ अली चन्नो, ॻोठ जुआणो मक्सी में सेठ नज़र मोहम्मद मक्सी, ॻोठ कोंडीअ में गुलशेर अरबाब अली मक्सी, दाऊ कल्होड़े में सजाद अली कल्होड़ो ऐं ॿियनि वटि चांहि पार्टी पहुतो ऐं ॿिए पासे गोलो वाह जे मेन रोड ते मीर अब्दुल करीम खोसो पारां शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सवे माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम में जे मेज़बान पारां आयल महिमाननि खे टोपियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। देह छोड़े में माशूक अली मक्सी पारां राति जी मानी जो बंदोबस्तु कयो वियो, जिते जलसो कोठायो वियो। माशूक अली मक्सी ऐं संदसि भाउरनि पारां आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते माण्हुनि पारां बिजली, रोड, रस्ता, रोज़गार न मिलण जूं दाहूं कयूं वयूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते जलसे खे ख़िताब कंदे PP उम्मीदवार निसार अहमद खोड़ो ॿुधायो त अॼु ताल के मीरो ख़ान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी विज़िट दौरान महसूस थी रहियो आहे त हितां जो अवाम अॼु बि शहीद जे पार्टी सां दिलि सां प्यार करे थो ऐं एतिरी सर्दीअ बावजूद बि असांजे इस्तक़बाल लाइ माण्हू इंतज़ार कनि था। हुन चयो त हितां जे अवाम जूं सभु शिकायतूं जाइज़ आहिनि। जॾहिं मां बि ताल के मीरो ख़ान जे ॻोठ जी विज़िट कई त हितां जी हालत ॾिसी दिलि खे तकलीफ़ पहुती आहे। बरसाती ॿोॾि जे करे हिते घणी तबाही आई आहे। उन ॿोॾि खे मुंहुं ॾियण लाइ वफ़ाक़ खां फंड मिलंदा आहिनि, पर वफ़ाक़ सिंध खे फंड न ॾिना, जंहिं करे माण्हुनि जूं तकलीफ़ूं वधी वियूं आहिनि। उन लाइ ही हिते आया आहियूं त बिलावल भुट्टो खे हिन तक इन 196 मां वधि खां वधि वोट ॾेई खटायो त जीअं पंहिंजे क़ाइद खे वज़ीर आज़म बणायूं ऐं सिंध खे संवारियूं। हुन चयो त मां अवाम सां गॾिजण आयो आहियां ऐं दिलयुनि खे जोड़ण आयो आहियां। सभु गॾिजी बिलावल जा हथ मज़बूत कयो। प्रोग्राम में मीर नादर ख़ान मक्सी चयो त तालीम, सिहत, ड्रेनेज हितां जा वॾा मसइला आहिनि, जिन खे हल करणो आहे। उन्हनि खे सिर्फ़ु PP हल करे सघे थी। UC कालड़ा जे अवाम खे अपील आहे त सूबाई तक PS-15 ते निसार अहमद खोड़ो ऐं NA 196 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे कामयाब कराइण लाइ घर घर वर्क तेज़ कयो। ऐं डॉक्टर अयाज हुसैन तुनियो चयो त शहीद राणी मीरो ख़ान खे लियारी सॾींदी हुई ऐं अॼु असां महसूस थियो त वाक़ई बि शहीद राणी जी लियारीअ में आहियूं। हितां जे अवाम खे अपील आहे त शहीद राणी जे मोभी पुट बिलावल भुट्टो खे कामयाब करण में पंहिंजी महिनत कनि। PP अॻवान खुर्शीद अहमद जुनेजो, बुलंद ख़ान जुनेजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।